सिखियो किथे सिखियो सही उस्ताद साईं असां सॼो पहिरां त स्टार्टिंग में नंढपण में उस्ताद हुयो हाफ़िज़ गुलाम हैदर कनकोट जो हुयो। अच्छा अच्छा उस्ताद मुंहिंजो शेख हुयो क़ौम जो। अच्छा अच्छा मां उन वटि 4-5 साल ख़िदमत उन जी कई। वाह वाह वो उस्ताद माण्हू हुयो सही सही उस्ताद गुलाम हैदर। पोइ उस्ताद गुलाम हैदर जे हाल हयात हो तो ख़िदमत कंदासीं। सही सही उस्ताद साईं वियो त पोइ उस्ताद अरबाब ख़ान वटि जो आयासीं हाँ हाँ त पोइ हुते 7-8 साल उस्ताद जी ख़िदमत कईसीं उस्ताद अरबाब ख़ान जी जेकाबाद में। असां ज़िले जेकाबाद जा 7-8 साल वॾो चिलो आहे साईं में। हाँ उनजी ख़िदमत कईसीं। सही उन खां बाद में पोइ जेको हाल हुयो सही पोइ सही फ़ुकरा सां पे वंडियोसीं सही। प्रोग्राम हे हो उस्ताद जी दुआ सां। भला हाणे ॿुधायो त शागिर्दनि मां ख़िदमत जो जज़्बो मोकिलायो वियो आहे या उस्तादनि खां सेखारण जो जज़्बो ख़तमु थी वियो आहे? हाणे नवां नौजवान सर सिखणे जी तरफ़ घटि आहिनि। जी वट्स थियो जान आहे जेको अचे थो ॻाए थो। बसि हाणे अर्ज़ु इहो आहे त कलाम अचे थो त हू चए थो मूं फनकार थी वियो आहियां पर फनकार हिन टाइम ताणी मां बि कोन आहियां साईं। मुंहिंजा ॻाढ़नि मां अछनि मां कारनि मां अछनि मां ॻाढ़ा थी विया माना खार त इलाही आहिनि फनकार न आहिनि। पर फनकार असां अञा कोन थिया आहियूं ख़िदमत पिया कयूं जेको हाल आहे। न सुठी फनकार इहा बि निशानी आहे ख़ूबी आहे जो चवंदा त मां न ॾुखियो थियो कमु आहे। आहे ॾुखियो कमु आहे। सही सही पोइ शागिर्दनि खे सिखणु खपे महिनत करणु खपे उस्तादनि वटि त ईंदा त पोइ मज़ो अची वेंदो। ईअं जेकॾहिं उस्ताद वटि न ईंदा ॿाहिरियों स्कूल जो पर छा था पढ़ंदा सम्झो उस्ताद जीअं अॻे सेखारींदा शागिर्द सां प्यारु कंदा शागिर्द खे सरमायो सम्झंदा त मूंखां पोइ हे मुंहिंजो गादी नशीन थींदो हिन इल्म में। हाणे उस्ताद बि चवंदा यार छॾे असां ई माना ख़ान साहिबु लॻा पियो भले ॿियो न सघे पर हाणे उहे जो महिनत न कंदा त पोइ आख़िरकार उस्ताद हे जो सिखी वेंदो त पोइ मूंखे केरु ॿुधंदो? मां सम्झां थो जेके सचा उस्ताद आहिनि या सचा उस्ताद सिखियल उहे न चवंदा आहिनि। हा त मां 2-3 भेरा ॾिठो आहे न त उस्ताद माना रुॻो सब्जियूं ढोराइण में पूरा आहिनि ख़िदमतूं ऐं रुॻो माना ज़ोर ॾियण में पूरा आहिनि। बाक़ी शागिर्दनि खे इल्मु नथा ॾियनि। ज़ोर साईं ॾिना हूंदा ईअं न आहे ज़ोर असां बि ॾिना आहिनि। ख़िदमत आहे साईं ज़ोर त ख़िदमत त करणी आहे अठा साल। पर ॻाल्हि इहा जो शागिर्द खे ज़रूरत आहे त उहो अची ज़ोर बि ॾिए ख़िदमत बि करे झाड़ू बि ॾिए वठे न माल साईं। वठणु त उन जो कमु आहे माना ड्यूटी ॾियणु उस्ताद जो कमु ड्यूटी ॾे पूरा जी सही जी, सही जी, सही जी। उस्ताद जी दिलि में घर करे जी मुतमइन करे उस्ताद खे त हे ख़िदमत करे थो ऐं उस्ताद जेको ॾे उहो वरी यादि करे उस्ताद खे ॿुधाए थो उस्ताद सही सही ख़िदमत में अज़मत साईं इहो त आहे न। रखियल साईं चए थो सेवा कंदड़ सावा थी विया। जेके सेवा कंदा आहिनि उहे सावा रहंदा आहिनि। सही 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 उस्ताद खे बि नज़रे करम करणु घुरिजे त जी, एॾी जी। सेवा करे थो बिल्कुलु त बिल्कुलु एॾी कई अथई सेवा त हाणे ॾियांसि घणी मेवा। बिल्कुलु ईअं थिए थो पर हाणे नथो थिए कॾहिं कॾहिं। पोइ वञी ॻाए लेवा। हा न हीउ उस्ताद भलो काफ़ियो मिलायो पोइ वञी ॻाए लेवा। वाह साईं वाह ॾाढो सुठो ॻायो था माशाल्लाह दिलि खे मज़ो अचे थो। सुठा फनकार घटि आहिनि जिन खे ॿुधण सां तव्हांखे रूह खे घणा राहत साल मिले। थी विया ॻाईंदे? अॼु मूंखे 40 साल ओहो 30 साल 35 साल उस्ताद ॿुधाए थो त मुंहिंजा वार कारा हुया पोइ अछा उहो ई थिया ॻाल्हि ॾाढा आहे, थिया। असां त पैदा बि कोन थिया हुयासीं हा, ॾिसो। त माना एॾो टाइम थी वियो आहे 3 फेज़नि मां गुज़रियो आहे। बिल्कुलु बिल्कुलु पंहिंजो बसि उन जी छांव में पिया हलूं। वाह वाह न आवाज़ ते को ख़दशो आयो आहे न का ॿी का ॻाल्हि थी आहे। सही 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 अच्छा त ज़रूरु थी विया आहियूं। उहो त साहिड़ी ॻाल्हि आहे, बाक़ी हिकिड़ो अञा मान आहे। अञा दिलि चवंदी आहे त पोढ़ा कोन आहियूं। हा नहीं सच उस ॻाल्हि थी वई दिल जवान हुजणु घुरिजे।